चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर के सऊदी अरब जो सब खां वॾो एवार्ड किंग अब्दुल अज़ीज़ मेडल सां नवाज़ियो वियो। ISPR जी चुनाइण फील्ड मार्शल आसिम मुनीर के एज़ाज़ संदसि शानदार फ़ौजी ख़िदमतुनि क़यादत दिफ़ाई सहकार ऐं स्ट्रेटेजिक कोऑर्डिनेशन जे एतिराफ़ में ॾिनो वियो। एवार्ड इलाक़ाई अमन इस्तेहकाम दहशतगर्दी ख़ात्मे ऐं सिक्योरिटी जे मैदान में सहकार लाइ संदसि ख़िदमतुनि जे अकासी पिणु करे थो। सऊदी क़यादत फील्ड मार्शल आसिम मुनीर जी पेशेवरानी सलाहियतुनि ऐं स्ट्रेटेजिक वीज़ा जी तारीफ़ कई। सऊदी क़यादत ॿिन्ही मुल्कनि विच में ढिघे अरसे खां हलंदड़ भाइराणनि लाॻापनि खे वधीक मज़बूत करण वारे अज़्म जी पिणु वाखाण कई। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस एवार्ड ॾियण ते सऊदी क़यादत जा थोरा मञा ऐं सऊदी अरब जी सलामती इस्तेहकाम ऐं ख़ुशहाली लाइ पाकिस्तान जे मुकमल सहकार जे अज़्म खे वरजायो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी सऊदी बचाव वारे वज़ीर शहज़ादे ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात। ख़िते में सलामती जे सूरत हाल, दिफ़ाई सहकार, स्ट्रेटेजिक भाईवारी, बदिलजंदड़ जाग्राफी ऐं सियासी चैलेंजिस समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में इलाक़ाई अमन ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ कढियल सहकार ते इतफ़ाक़ कयो। कैडेट कॉलेज पिटारो में वालदेन जे ॾिहाड़े जी तक़रीब पीपल्स पार्टी चेयरमैन जे ख़ासि महिमान तौरु शिरकत। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां परेड जो मुआइनो कैडेट्स गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। बीबी चेयरमैन चयो आहे त पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। हथियारबंद फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो धार मक़ाम हासिल करे चुको आहे। तालीम जे मयार खे बहितर बणाइण संदन तरजीह आहे। नौजवान मुल्क जो मुस्तक़बिल आहिनि। कैडेट कॉलेज बहितरीन इदारो आहे। तक़रीब जी पुॼाणी ते पीपी चेयरमैन खे रिवायती शील्ड ऐं इमारत जी तस्वीर पेश कई वई। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु तक़रीब में शरीक थियो। परॾेही वज़ीर सागदार जो ईरान ऐं तुर्किया जे परॾेही वज़ीरनि सां टेलीफोनिक राब्तो थियो। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त टिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि सां इलाइक़े जे अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वियूं। वापार ऐं अवामी सतह ते राब्तनि खे वधाइण लाइ ताउन वधीक मज़बूत बणाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। अॻवाननि इलाइक़े ऐं अमन तरक़ी लाइ गॾियल ताउन जारी रखण जो अज़म पिणु वरितायो। फ़लस्तीन समेत इलाक़ाई ऐं आलमी सतह ते बदिलजंदड़ सूरत हाल ते पिणु ॻाल्हि ॿोल कई वई। इराक जे दौरे ते पहुतल सदर आसिफ अली ज़रदारी जी मुक़दस ज़ियारतुनि ते हाज़िरी। सदर आसिफ अली ज़रदारी हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी रहिजी मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा पढ़ी। सदर तरफ़ां इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम, इमाम मोहम्मद अल तकी अल जवाद जी मज़ारत ते हाज़िरी भरे मुल्क में अमन, इत्तेहाद ऐं सलामती लाइ दुआ घुरी। सदर अहले बैत जे तालीमात खे इल्म, सबर, हिकमत ऐं इख़लाक़ी क़ुव्वत जो सरचश्मो करार ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी इमाम अबू हनीफ़ा रहिजी मज़ार ते बि हाज़िरी भरी। सदर मज़ारुनि जी इंतज़ामिया सां पिणु मुलाक़ात कई। अंडर 19 एशिया कप के फाइनल में पाकिस्तान भारत के 191 रन सां शिकस्त ॾेई ट्रॉफी खटे वरिती। भारतीय टीम 347 जे हदफ में रुगो 156 रन ते ढेर थी वई। भारत खिलाफ सुमेर नाज़ 113 बालनि ते 172 रन ठाहे शानदार बैटिंग कई। संदसि इनिंग में 17 चौका ऐं 9 छक्का शामिल। अंडर 19 एशिया कप खटण ते सदर ऐं वज़ीर आज़म जूं पाकिस्तानी टीम ऐं क़ौम खे वाधायूं। भारत खिलाफ़ शानदार फतह नौजवान रांदीगरनि जी मेहनत ऐं अज़्म जो सबूत आहे। अंडर 19 टीम जी कामयाबी क़ौम लाइ फ़ख्र ऐं ख़ुशी जो सबबु आहे। सदर मुमलकत आसिफ अली ज़रदारी जो पैगाम वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणो हो त पाकिस्तानी रांदीगरनि बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो। भारत के फाइनल में शिकस्त ॾेई पाकिस्तानी रांदीगरनि तारीख़ रक़म कई। क़ौम खे पंहिंजे नौजवान रांदीगरनि ते फ़ख्र आहे।
खानपुर वर वेझो पुराणे संगावती तकरार तां 3 ॼणा क़तल 3 ज़ख़्मी लुंडी टोड़ी जे इलाइक़े में इख़्तिलाफ़ी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे संगावती तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में हुज़ूर बख़्श पिताफ़ी दोदो पिताफ़ी ऐं असगर पिताफ़ी मारिजी विया ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। रोहड़ी वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ सदर 3 कोसों में हथियारबंद चोरी जे इरादे सां घर में दाख़िल थिया। भाॻियनि जे सुजाग थियण ते हथियारबंदनि जी फायरिंग नौजवान मुख़्तियार ऐं अब्दुल शकूर सावंत मारिजी विया। मोहम्मद सिद्दीक़ सावंत सख़्त ज़ख़्मी थी पियो। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। तलहार वेझो मार्केट तां अधरोट शख्स जो लाश हथ राजू खानानी में मार्केट में एक शख्स जो लाश मिलियो। इतलाह ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। ॻोठड़नि पारां लाश जी रसूल बख़्श शेख तौर सुञाणप। इसराइली आर्मी चीफ ईरान ते हिक ॿिए हमले जी धमकी ॾेई छॾी। ईरान तरफ़ां इम्कानी अगराई जो ख़दशो ज़ाहिर। इसराइली फ़ौजी सरबराह एयाल ज़मीर चयो आहे त ईरान इसराइल ख़िलाफ़ सरगर्म अंसरनि खे माली ऐं फ़ौजी मदद फ़राहम करे पियो। इसराइल खे नुक़सान पहुचाइण वारनि मंसूबनि पोयां तहरान जो ई हथु आहे। इसराइली फ़ौज कंहिं बि वक़्तु पंहिंजे दुश्मननि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी सलाहियत रखे थी। इसराइल पंहिंजे दिफ़ा ऐं सलामती लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघे थो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास रागची में इसराइल तरफ़ां इम्कानी हमले जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। रूसी मीडिया खे इंटरव्यू ॾींदे अब्बास रागची चयो आहे त ईरान जंग नथो चाहे, पर जेकॾहिं जंग मड़ी वई त पंहिंजो दिफ़ा करण लाइ मुकमल तौर ते तयारु आहियूं। जंग खां बचण जो बहितरीन तरीक़ो उहो आहे त उन लाइ मुकमल तौर ते तयारी कई वञे। हू माज़ी जे नुक़सान जो पुरावो करे चुका आहिनि। जेकॾहिं इसराइल माज़ी जे नाकाम तजुर्बे खे वरजाइण चाहे थो त को बि बहितर नतीजो हासिल न करे सघंदा।